त मां भी इन शय में दाखिला रहमती वसिअत कुल शय। बुधो बुधो समझो, थोड़े तवज्जो सां गाल समझो। शैतान चो त मां भी शय में दाखिला, तंहिंजे करे मां भी रहमत में दाखिला, मां भी शय आं। पो बुजुर्ग जे दिमाग त बीजी वियो, बे बुजुर्ग चयो मां वठ कई मास त अध को छो थो पढ़े, अगते कुरान त पढ़ न। ऐं बातिल माण्हूअ जो कम इहो थवे जो उहो टुकरो पढ़दो, ॿियो पासो अॻियों पायो। हिकड़े चंडरे खां पुछो ओड़े कुरान शरीफ जी आयत केड़ी वणदी थी, जे ला तकरबु सलात, नमाज जे वेझो न वञो। ला तकरबु सलात जी माना है नमाज जे वेझो न। अड़े चे इहो कीअं भेणा, चे कुरान में लिखियल आहे। हा खुदा जो कसम आहे कुरान में। हाँ वाकई यो लफ्ज कुरान में लिखियल आहे, ला तकरबु सलात, पर अगते त पढ़ न। असल छा हो, पहिरें दौर में शराब अञा हराम न थियो, शराब पी माण्हू नमाज पढ़ंदा, पो नमाज में अलाए छा बक हणंदा, समझो था न। कुरान जी आयत लथी, ला तकरबु सलात व अंतुम सुकारा, फरमाओ जदें तवां नशे जे हाल में हुजो तदें शराब जे, तदें तवां नमाज जे वेझो। हाणे पोयों वो शराब वारो जुमलो नथो पढ़े, नशे वारो जुमलो नथो पढ़े, छड़ो चए तो नमाज जे वेझो न वञो। इहो थवे बातिल। हिकड़ो हमरा मूले भजंदो आहे, माखे चई सही नबी साईं जो नूर हुजण त कुरान में लिखजी वयो आहे। मां चयो हा नूर त हिदायत जो हुयो, जे न खुद नूर लिखियल आहे। मां चयो ॾेखार, जे कद जाकुम नूरुं व किताबुम मुबीन, कुरान में लिखियो पियो आहे त आयो आहे तव्हां ॾे किताब भी ऐं नूर भी। किताब ऐं नूर साॻी ॻाल्हि आहे, पर हे उनखे ॿ पियो समझे त किताब ही कुरान, नूर माना नबी। मां चयो बस एतिरो आहे कुरान या अॻिते बि आहे? जे अॻिते बि आहे त मां चयो उहो त पढ़ न, छा आहे अॻिते? यहदी बिही, यहदी बिहिमा नाहे, यहदी बिही, हिदायत करे थो इन्हीअ सां, हिदायत करे थो इन्हीअ ॿिन्हीअ सां न। हिक सां तो चवे न अॻिते त चइबो त इहे ॿई शयूं हिकु आहिनि, तॾहिं त ज़मीर अॻिते हिक जो आंदई। जेकॾहिं इहे जुदा जुदा शयूं हुजनि हा त पोइ ईअं चवे हा त हिदायत करे थो इन्हीअ ॿिन्हीअ सां। ॿिन्हीअ सां त नथो करे, ही जे ज़मीर सां छड़ो थो करे, हिकिड़ो ज़मीर थो इस्तेमाल करे, त हितां सम्झ में अची वियो त तूं बेईमान शैतान वांगुरु अधु ॻाल्हि पढ़े थो, अॻिते नथो पढ़े। अब कुरान जो अग पोयो ॾिसजे न। हिकड़े दफ़े सखर में अलाए कराची में इश्तिहार छापियूं, तव्हां वटि हिते रवाज नाहे, इहो रवाज हिते विझो। वो इहो त औरतन जे लाइ भी हिकड़ो कोट खाली कयो, उते लाउड लॻरायो, तांजो औरतूं भी कुरान वेही उते समझन। वॾनि शहरनि में डॉक्टर साहब ॾाढो ईअं औरतन ते लाड़काणे में कम कयो, समझे, काफ़ी औरतूं मुवहिद थी वयूं ऐं उन सां इनकलाब अचे पियो। त इहो कम ज़रूरी आहे। हेॾे इश्तिहार लिखियो हिकड़े देवबंदिन मथों, चो त हे उलमा ईंदा, हेठों लिखियों त मस्तूरात के लिए भी रात बंदोबस्त है। माना मस्तूरात में छा चइबो आहे? जोर सां जोर सां हुनन में लिखियो मस्तूरात के लिए भी रात का बंदोबस्त है। हाँ सही, त हिनन वरी हरामन छा कयो, टुकड़ा टुकड़ा क्यों, मस्तो रात के लिए भी पर्दे का बंदोबस्त है। माना चऊं त ॾिसो हे से देवबंदन ॾिसो छा लिखियो आहे, मस्तो मस्तूरात के मिलाए न पिया पढ़न, मस्तो रात का पर्दे में बंदोबस्त है। माना बदमाशी चे ॾिसो बाबा देवबंद, अरे चंद्रा सिद्धो त पढ़ न, अध टुकड़ो हेॾे अध टुकड़ो होॾे मिलाए थो पयो, मस्तूरात नथो पढ़े, मस्तो रात के लिए पर्दे का बंदोबस्त है। सही तो पढ़े। अब
गाला इहो थवे जाहिल जट मानन जो कम इहो एकड़ो मुडे भजन तो खोड़ गालियों केतरो बुधाय समझे एकड़ो भजन तो आ मुखे चई शियो इब्राहिम अलैहिस्सलाम भी शियो हुयो कुरान में लिखला हाने लफ्ज शिये जी माना है टोलो उते आहे इन मिन शिअतिही ल इब्राहिम मथो नबियन जो जिक्र त इन नबियन जे टोले मंझा इब्राहिम भी आहे जैसे शियो अची हो न लफ्ज कुरान में मां चो अच्छा एतरो जेकदे शियो अची हो त यजीद भी अची वियो थी जे वो की मां चो कुरान शरीफ में टिन जान ते लिखियो पयो आ यजीदुहुम मिन फज़लिही यजीदुहुम उते माना है तो वधाए दींदा से असा उनन के पांजो फजल पर जाहिरी लफ्ज तो ई आ ना यजीदुहुम मिन फज़लिही यजीद उन जे फजल मा है यजीद उन जे वो मां जो है बना चंद्रा तू शियो ये साबित कंदे तो यजीद भी अची वेंदुई जे हो मौलवी मां जो हा पूरो पढ़ तो खबर पवे ना तू अध को तो पढ़े शैतान त शैतान अध को पढ़ियो रहमती वसिअत कुल शै उन अल्लाह वारे जुस्त अगते पढ़ छा लिखला रब से तो फरमा फसअक्तुबुहा लिल्लज़ीन यत्तकून रब से फरमा मुंजी रहमत वडिया पर लिखा थो पयो उनन जे लाए जेके मुंजी बेफरमानिया का बचंदा शिरक का बचंदा मां उनन जे लाए रहमत लिखी तू बेफरमानिया का शैतान न बचे न तडी तू रहमत का निकरी वे न अगते त लिखियो पिया साफ त सा रहमत लिखऊं था अल्लज़ीन यत्तकून तकवा जी माना बचन परहेज माना बचन त माना अल्लाह से तो चवे असा मुत्तकिन जे लाए पंहिंजी रहमत लिखऊं था पिया ही रहमत असा जी मुत्तकिन जे लाए थींदी परहेजगारन जे लाए पहिरियों दर्जो परहेजगारीअ जो शिरक खां बच ॿियो दर्जो गुनाहन खां बच टियों दर्जो नंढड़न गलतिन खां भी बच त ताप जो मुत्तकी रहमती रहमत गाल समझो तर अबा रहमत कहजे लाए लिखला जेके गुनाहन खां बचन जेके गुनाहन खां गुनाह खां बचन पहरी शय पहरी शय छाए नमाज पोवा पहिरियों गुनाह खां बच पो नमाज भी फायदो दींदी या वरी नमाज शुरू करता आस्ते आस्ते मता नमाज तो के हिदायत करे त मां अल्लाह सा गड वेहा थो पियो नमाज में पो जेको सरदारन सा वेंदो आ वो भंगिन सा त न वेंदो न जेको अल्लाह सा वेंदो नमाज में वो आजे लूसी लपाटी सा त न वेंदो या गाल कुरान में भी आहे इन सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर रब से तो फरमाए नमाज भी रोकींदी आ बुराई बेहयाई खां उहा इन नमूने सा रोकींदी आ जडे तू रब सा वेठे त लूसी लपाटी सा न वे जुआरी सा तासी सा आजे नोटण वारे सा इनन बुरन मानुन सा नवे नजरी नमाज पढ़े तब या है तकवा तबरी यहूदन चयो असा अल्लाह जी रहमत में अची व्यास छो अगे शैतान चे पियो वो निकरी तकवा जे लफ्ज सा हाने यहूदी का चवन त असा अल्लाह जी रहमत में दाखिल हो छो असा भी बेफरमानी न कंदा हूं तौरात में जो कुछ लिखला उन ते अमल ता कयो ऐ तौरात में जो कुछ लिखला शिरक न कयो अज भी बाइबल में लिखला बाइबल किताबा उनमें तौरात इंजील जबूर सब गडाया था उन जो नालो रखियो तन अंग्रेजी में बाइबल उन बाइबल जे पहरे चैप्टर में खोलींदो त लिखियो पयो आ त बुत परस्ती हरामा तस्वीर हरामा आसे पीरन के पूजन हरामा आसे मानुआ के पूजन हराम वण के पूजन हराम यो अज भी तौरात में लिखियो पयो अज भी मटाई धन तभी लिखियो पयो आ तो हुनन चो असा शिरक न कंदा आहियूं असा रहमत में वेंदा से पर यहूदी हरामी बखीला ज़कात वारी गाल
न वणंदी थस अञा ब्याज वठी मानन जा पैसा खाइंदो पर ज़कात न कढंदो त रब साईं यहूदिन खे पियो कढे الذين يتقون ويؤتون الزكاة मां रहमत लिखा थो शिरक खां बचण वारा ऐं ज़कात अदा करण वारन जे लाइ त हाणे यहूदी जो मरी विस मां भेणा ज़कात ॾींदो ई न आहियां रुपयो अञा रुपए ते पर पिया करे वठंदो आहियां वरी ॾियण वारी ॻाल्हि त ॾाढी ॾुखी हालांकि ज़कात जो हुकुम भी अथन पर उहे बेईमान ज़कात न कढंदा अल्लाह से उन्हनि खे कढी छॾियो त तव्हां ज़कात नथा ॾियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त तव्हां भी अलाए केतिरी ज़कात कढो था हिते ॻाल्हाए कोई नथो मता मौलवी वठे मां नथो वठां बाबा खीसे तुंहिंजे में पई हुजे पर ज़कात फर्ज़ आहे ज़कात 40 पति घणी 40 पति या 100 में 2.5% अंग्रेजी में ॻाल्हायूं त समझे न छोरो 100 ते 2.5% माना 100 रुपए ते 2.5 रुपया लख ते 2.5 इहो ज़कात आहे 30 गयूं मेहूं हुजन त उन ते ज़कात आहे 40 बकरियूं रिढा हुजन त ज़कात आहे उठ 5 हुजन त ज़कात आहे समझो था न या वरी माल जी ज़कात आहे बाकी अन्न में जेका पैदावार ईंदी उन ते ज़कात उसुर असां जे सिंधी ज़मीनन ते न आहे उसुर असां जे सिंधी ज़मीनन ते बाकी ये दियो फातू हक यौम हसादिही अल्लाह से कुरान में फरमा जने कटियो लुणियो त अल्लाह के ला बिनाले ते कढंदा या जुदारी शया लुणन ऐं कटण जे वक्त में पर मानू देण खां हाने बरी थी विया आहिनि छो त इमरान खान एड़ी गरमाइश कई आहे महांगाई चवन था त जलसा भी जेकर बंद कयो अजे हुन हरामी जे समझी वियो आहे त इहो 2-3 रुपया जेके नेक ख़र्च कनि था इन नेकन खे हूंदा ई न त काॾों थींदो क़ुरान जी दावत असांजो कमु हली वेंदो पर ॿुधो ज़कात खां सवाइ जन्नत कोन मिलंदी अल्लाह ताला मोमिनन जो माल ऐं जान ख़रीद करे छॾी आहे एकड़े हमरा मौली साहब के दंदन दिना खजिए खबड़ जा पाड़ खबड़ जे पाड़ जा दंदन सुन्नत आहे खबड़ जे पाड़ वारा ब दंदन दिना मौली साहब खीसे में विधि हलियो हे भी पोयो कढ पियो अचे वरी बे हमरा मौली साहब के 10 रुपया दिना त मौली साहब उन 10 रुपये वारे जे लाइ डिघी दुआ घुरी त हिन दंदन वारे चोसे मां सुन्नत दिनी मां जे लाइ दुआ न घुरे हुन 10 रुपया दिनई त डिघी दुआ घुरे जे अबा तू खबड़ जी पाड़ दिनी हुन दिल जी पाड़ दिनी आ तंजे करे उन लाइ दुआ डिघी घुरी त पैसो भी दिल जी पाड़ आ यो दींदो त अल्लाह खुश थींदो गाल समझो था न त रब से हिन जाय ते फरमायो फसअक्तुबुहा लिल्लज़ीन यत्तकून व युतून ज़कात फरमाओ असां रहमत पांजी लिखूं था पिया जेके शिरक खां बचन था ज़कात ॾियन था त ईसाइन चयो असां त चौथी पती ॾींदा आहियूं ज़कात जी शिरक भी सही ईसाई न कंदो इन में ईसान में भी खोड़ फिरका आहिनि उन्हनि वटि भी शिरक हराम आहे चे तो शिरक भी नथा कयूं ज़कात जे चौथी पती कढूं था असां त रहमत में दाखिल थी वियासीं असां त रहमत में दाखिल थी वियासीं ईसान चयो त रब साईं अॻिते फरमायो वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून मुझी रहमत में उए दाखिल थींदा जेके सबनी मुझे आयतन ते ईमान आणींदा तौरात में भी मुझो आयतूं हन इंजील में भी मुझो आयतूं हन इन कुरान में भी मुझो आयतूं हन जेके सबनी किताबन ते ईमान आणींदा उहे मुझी रहमत जा मुस्तहिक थींदा अब तव्हां तौरात के नथा मञो था न सबनी किताबन के मञणो आसां पर उन्हनि जो वक्त पंहिंजो गुजरी वियो तौरात जो वक्त गुजरी वियो इंजील जो वक्त गुजरी वियो
हाने हिन कलामुल्लाह जो क़यामत ताईं वक्त है। इन करे ही कुरान थो चवे त सभनी किताबन के मञो पर अमल मुंहिंजे चवण ते कयो। जो असां सभनी के मञूं था, इन करे रहमत सोहणी मुहम्मद जी उम्मत ते अची वई आहे। अगते वरी नालो खणी ज़ाहिर थो करे, फरमाओ असां रहमत लिखूं था पिया उन्हनि माण्हुनि जे लाइ यत्तबिऊन रसूल अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबियल उम्मी। अगते असां जे नबी जी नौ सिफतूं बयान थो करे। घणियूं? जोर सां नौ सिफतूं त हेड़ो 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 नबी आ, इन्हीअ खे मञण, इन जे कढ लगण वा। यत भी उन जी माना है कढ लगण वा। पोइ ते मां समझाया तो त कढ लगण जो छा मतलब आ, समझे से। इन्हीअ नबी जे जंहिंजूं ही सिफतूं इन जे औरतूं मर्द जे कॾहिं कढ लगंदा त मां उन्हनि खे पंहिंजे वॾी रहमत में विझी छॾींदुसि, कॾहिं न उन खे रहमत खां ॿाहिरि कंदुसि। अल्लाह साईं वो नबी साईं जो सिफतों तो बताए केड़ियों? अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबियल उम्मी। फरमाओ वो नबिया जंहिंजे कढ लगा वो रसूल भी आहे, नबी भी आहे, उम्मी भी आहे। घणी थियूं सिफत? टे। रसूल, नबी, उम्मी, ये टे सिफतूं। ये गाल समझो। रसूल जी माना छा? रसूल जी माना जंहिंजो मखलूक सां प्यार हुजे। अल्लामा रूहुल मानी वारो तो लिखे रसूल जी माना जंहिंजो मखलूक सां ताल्लुक कामिल हुजे। इहो नबी एडो मेहरबान नबी जंहिंजो मखलूक सां ताल्लुक एड़ो आ जो झिरकीअ जो दुख भी सोहणे मोहम्मद करीम अरबीअ खे बर्दाश्त न आहे। तव्हांखे ख़बर हूंदी झिरकियुनि जा बचड़ा उहे साहबी खयूं पियो अचे कपड़े में वेड़ियूं, उन जी माउ मथों फिरंदी पई अचे उहा झिरकी। हुजूर जन ॾिठो, पुछई त पुट हे छा आहे? पाण फरमाओ त साईं हे मुंहिंजे हिन बचड़ा मां इन जा खयां। हुजूर फरमाओ उते रखी अच, इन जो फिरण मां मोहम्मद जी दिल खे ॾुखाए थो। हमरा वियो उते रखी आहे। इतां मालूम थियो त नबीअ खे मखलूक सारी प्यारी आ, हत्ता के तव्हां हरणीअ जो आहे रिवायात में कमजोर पर जायज आहे। फजाइल जी रिवायात में एड़ो कमजोर वाक़ियो भी जायज आहे, एड़ो कमजोर वाक़ियो भी जायज आहे। फजाइल जी रिवायात में हुजूर जन जो अचन पिया तो हरणी कंहिं शिकारी पंहिंजी का ॼार विझी उन खे फासायूं बीठो। शिकारी त कोन हो, ॼार हणी वियो। हुजूर जन अकेली हरणीअ खे ॾिठो त हरणी रोई पई ऐं ॻाल्हाए। इहो सही हदीस में आहे, सही हदीस में आहे त डांद हुजूर जन फरमायो ॻाल्हायो, डांद जे मथों हमरा चढ़ियल हो। इहो बुखारी जी हदीस आहे। हमरा डांद जे मथा हिए घोड़े वांगुर गडह वांगुर जी चढ़बो आ न, ये डांद ते चढ़ियो वेठो। उन डांद हिए मथे मोह करे हिए पोइते मोह फेराए उन हमरा खे पियो चवे अदा माखे इन्हीअ लाइ न ठाहियो थन जो मुंहिंजी पुठीअ ते तूं चढ़ी वेहीं। इहो गडह ऐं घोड़े खे ईअं ठाहियो थन। हुजूर जन फरमा मां भी ईमान थो आणियां त डांद ॻाल्हायो। अबू बकर उमर भी ईमान आंदो त डांद ॻाल्हायो। हालांकि अबू बकर उमर साईं गॾु न हा, पर हुजूर उन्हनि खे पंहिंजे ईमान सां मिलाए छॾियो। उलमा लिखियो त अबू बकर उमर जी भी शान जी ॻाल्हि। इहा बुखारी शरीफ जी हदीस त जानवरनि ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं जानवर ॻाल्हाईंदा त ईअं हरणी ॻाल्हायो साईं मुंहिंजा बचड़ा बुख में पिया आहिनि, मूंखे छॾरायो त मां मोटी ईंदसि। चवंदो त बचड़ा भी अची मां शिकारी जे अॻियां पेश कंदसि। हुजूर जन फरमायो मोटी न अचे चे न साईं मां रसूल सां वाइदो थी कयां। हुजूर जन खोले छॾियोसि वही हले। बचड़न के खीरड़ो पियारे वरी मोटी पई अचे त रस्ते ते शिकारी मिलियो। साईं मुंहिंजी हे हरणी फाती पई तव्हां खोली? हुजूर फरमा हा मां खोली, मूंखे रहम आयो। उन जा बचड़ा नंढड़ा ईंदी मोटी। साईं कीअं ईंदी मोटी? चई ईंदी मोटी मां रसूल सां उन जो वाइदो
थोड़ी देर न गुजरी तो वह बचड़न सूधे पई अचे। हुजूर जन फरमा रहम करे न हरणी के छडे दे मुझे करे चैसे मां तोजे करे छडे देनो। माना हुजूर के मखलूक से प्यार यो रसूल जी सिफत है। दीन बिन लफ्जन में याद कयो सजो दीन बिन लफ्जन में याद कयो। ताज़ीमुल अमरिल्लाह वल खिदमतुल खल्किल्लाह। दीन नालो अथो अल्लाह जी गाल्हिन जी दिल में अजमत रखो ऐ अल्लाह जो चवण वठो ऐ बियो मखलूक जी खिदमत कयो। अबे अमा जी भी अची वही मखलूक आसे जानवरन जी खिदमत या भी मखलूक पाड़े जी खिदमत या भी मखलूक हर मानू सा भलाई या भी मखलूक मखलूक जी खिदमत कयो। इन में सारो दीन अची वियो। ज़कात भी इन मखलूक जी खिदमत में अची वई। नमाज खालिक जे हुक्म जे हेठा अची वियो। तो सारो दीन इन बिन लफ्जन में आहे रसूल ऐं नबी में। रसूल जी माना मखलूक सां ताल्लुक कामिल, नबी जी माना अल्लाह सां ताल्लुक कामिल। अल्लाह सां ताल्लुक जी एड़ी कैफियत असां जे नबी जी जो बेन नबियन के कुर्ब मिलियो फर्श ते असां जे नबी के कुर्ब मिलियो अर्श ते। त माना ताल्लुक वडो ताल्लुक त यो रसूल भी आहे नबी भी आहे। अगते चई उम्मी टी सिफत असां जे नबी जी आहे उम्मी। उम्मी जी माना मानू कंदा आहिनि अनपढ़ियल न नबी खां वधीक केर पढ़ियल अब नबी खां मथे केर। हुजूर जन फरमाओ ऊती तो इल्मुल अव्वलीन वल आखरीन। फरमा मुखे पहिरियन ऐं पोयन जो इल्म ॾिनो सभिनी नबियन खां। अल्लाह मुखे सब खां वधीक इल्म। अब असां जे नबी के सब खां वधीक इल्म। इन करे त नबी साईं के इमाम बनायो छो त असां जे किताबन में लिखल आ त इमाम केर थे। फरमा हो आलमुहुम जेको तव्हां मां वडे इल्म वारो हुजे इमामत उन खे दियो। नबी साईं के मेराज जी रात ॿिया भी लखे नबी मौजूद हा पर हुजूर जन के हथ खां वठी जिब्रील अगे करे बिहारियो। इतो भी साबित आ त सब खां इल्म में नबी असां जो मथे। नबी असां जो मथे त पो हे की अनपढ़ियल उम्मी जी पो छा माना है उहा गाल समझो। उम्मी जी हिकड़ी माना त या है त माओ वारो। छा वारो उम्म ते बा माओ के ये जी माना वारो। हां सही असा चोंदा आयो कंध कोटी माना कंध कोट शिकारपुरी हैदराबादी माना हैदराबाद वारो या ये वारे जी माना दिखारींदी आ। त हिते उम्मी जी माना माओ वारो माना अजीम माओ वारो। हे आम माओ न हुई असां जे नबी जी उहा अजीम माओ हुई। उहा पाण चवंदी आहे जॾहिं हुजूर मुंहिंजे पेट में आयो ओगराहियूं ईंदियूं हूं त खुशबू निकरंदी। फरमाओ जॾहिं हुजूर मुंहिंजे पेट में आयो मां रात जो घुमंदी हम त रोशनी नजर ईंदी। मां पत्थरन ते घुमा त पत्थर जेके हन पट खां वधीक नरम लगंदा। खूह ते पानी विझण जे लाइ डोल विझा त पानी मथे चढ़ी अचे जे डोल छिकणो न पवे। फरमाओ असुर थींदी ही त रोजानो रात जो आवाज ॿुधंदी हुअसि या आमिना अबशरी या आमिना अंते हामिलतुम बिखैरिल बरिया। ए आमिना तो के मुबारक हो जे तुझे पेट में जेको बच्चो आहे यो सजी कायनात जो अगवान आहे। माना एडी माओ वारी हे नबी माओ वारो आ माना अजीम माओ वारो आ। एक माना या है उम्मी जी माना बियो माना उम्मुल कुरा लियुनज़िर उम्मुल कुरा व मन हौलहा। कुरान शरीफ में आए उम्मुल कुरा जी माना है मक्को शरीफ। उम्म माना माँ मक्को सजे दुनिया जे शहरन जी माँ आ। छो त पहिरियों पहिरियों न धरती ते वडो पानी हो वो आस्ते आस्ते पानी लहंदो वयो। पहिरियों पहिरियों जेको टुकड़ो ज़ाहिर थियो वो मक्के पाक जो ऐं काबतुल्लाह जो।
इन अव्वल बैतुम वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकम व हुदल लिल आलमीन। ॾिसो क़ुरान शरीफ में लिखियो पियो आहे त पहिरियों घर इहो नमूदार थियो इंसाननि जी इबादत जे लाइ। पहिरियों पहिरियों इहो ज़ाहिर थियो त इहो आहे मक्को उम माना माउ सॼे शहरनि जी। त उम्मुल कुरा माना मक्के वारो, उम्मी माना मक्के वारो। घणी माना थियो। उम्मत खे भी चइबो आहे उम्मी माना उम्मत वारो। छो ॿियूं भी उम्मतूं हिन पर असांजी नबीअ खे सभ खां वॾी उम्मत मिली आहे। हुज़ूर फरमा क़यामत जे ॾींहुं कुल 120 सफ़ूं थींदियूं माण्हुनि जूं। आदम खां वठी क़यामत ताईं जेतिरा भी माण्हू आहिनि सभिनी जूं सफ़ूं ॻणींदो त 120 सफ़ूं थींदियूं, डिघियूं सफ़ूं धरतीअ जे मथां। ओ हलां हलां वॾी सफ़ इहे 120 सफ़ूं। पर हुज़ूर फरमायो मुंहिंजी उम्मत जूं 80 सफ़ूं हूंदियूं, बाक़ी 40 सफ़ूं 1,24,000 नबियनि जी उम्मत समझो। 80 सफ़ूं मां मोहम्मद जी उम्मत हूंदी। सभ खां वॾी उम्मत वारो उम्मी नबी मां आहियां। उम्मी माना उम्मत वारो नबी जंहिंजी उम्मत सभ खां वॾी आहे उहो नबी। या वरी चौथी माना उम्म जी माना असल बुनियाद। असांजे अरबीअ में लिखियल आहे, जेके अरबीअ जा हिकमत जा किताब इन्हनि में लिखियल आहे कब्ज़ उम्मुल अमराज़। कब्ज़ मर्ज़न जी माउ। ॻाल्हि सम्झो था। किताबनि में लिखियल आहे, असांजे हिकमत जे किताबनि में लिखियल आहे त कब्ज़ उम्मुल अमराज़ माना सभिनी मर्ज़न जो बुनियाद कब्ज़ आहे। सभिनी मर्ज़न जो बुनियाद कब्ज़ आहे। त उम्म जी माना बुनियाद भी आहे। त हिते माना भी थींदी एड़ो नबी जेको सॼी काइनात जो बुनियाद आहे, यानी बुनियाद वारो नबी। हुज़ूर फरमायो अव्वल मा ख़लक़ल्लाहु रूह नबीक। पहिरियों पहिरियों सॼी काइनात में मां मोहम्मद जे रूह खे ठाहियो। इतां समझ में अचे थो कुंतु नबिय्यम व आदम बैनल माई व तीन। हदीस खणी ज़ईफ़ा पर माना उन जी कुरान मां भी साबित आहे। तंहिंजे करे इहो साबित आहे त सॼी काइनात जो असलुल उसूल बुनियाद सोने मोहम्मद जो वजूद आहे। लौला कलमा खलक़तुल अफलाक। ऐ नबी तू न हुजे त मां ज़मीन न ठाहियां, आसमान न ठाहियां। माना तू जे करे ठाहियम त सभिनी जो बुनियाद असांजो नबी आहे। त उम्मीअ जी माना जेको बुनियाद वारो नबी आहे। घणियूं 4 माना। 5 माना थोड़ी ॾुखी आहे। उन में पहिरियों जहालत समझो। जहालत छा खे चइबो आहे? जहालत जी माना अणॼाणी न आहे। अब ॾिसो अदा पानी पियो आहे काथे पियो आहे? ये मांखे हथ में त ॾे त मां हिननि खे सम्झां। थोरो विझी ॾे। दरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाह बस बस। अब हे ॾिसो हिन पाणीअ खे को रंग आहे? ॻाल्हाए। हे ॾिसो हिन में पानी पियो आहे, हिन खे रंग कोन्हे। हिन में खीर चुको विझंदासीं त अछो थी वेंदो। गाढ़ी शरबत विझंदासीं त गाढ़ो थी वेंदो। साई शरबत विझंदासीं साओ। अंब जी शरबत विझंदासीं पीलो हैड्रो थी वेंदो। अब आहे या न आहे? त माना उम्मीअ जी माना थवे पाणीअ वांगुरु साफ़। ऐं जहालत जी माना छा आहे? ए पनो आहे न, ए पनो अछो आहे। पर हिन ते पने ते जेकॾहिं गारियूं लिखियल हुजनि त चवंदासीं हे जाहिल आहे। हे पनो हिकड़े माण्हूअ जे दिमाग़ ते ग़लत शइ लिखिजी वई आहे। कंहिं लिखी आहे अबे लिखी, अबो वठी वियुसि त हिन झंडे खे सजदो कर, झंडे खे सजदो कर। हिन वीचारे छोकिरे ॿार ॾे सजदो कयो, वरी चुमी ॾिनई, अबे भी चुमी ॾिनी। हाणे दिमाग़ ते अबो लिखेसि थो न त इहो बाबरकत थी। अब ॻाल्हि सम्झो था न? ऐं ग़लति लिखेसि थो। असां चऊं था त बरकत तबारक अल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर।
बाबरकत ज़ात रब जी आ, सब बरकतूं ॾियण वारी ज़ात रब आहे। पर इहो चए तो मां न मञींदुसि, छो त मुंहिंजो अबे मुंहिंजे दिमाग़ ते लिखियो त अलम खां बि बरकत। ॻाल्हि सम्झो था न, ग़लति लिखी वियो, हमरा ड्राहे नथो, उन जाइ ते लिखी पई आहे। जेकॾहिं का शइ न लिखियल हुजेसि त पोइ उन ते क़ुरान लिखण सवलो आहे, पर लिखजी वेंदो आहे। या त जाहिल अबो लिखंदो, या जाहिल अम्मा लिखंदी, या त जाहिल उस्ताद लिखंदो। के उस्ताद चंद्रा हुंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा अली अली कर, या अली मदद कर, या अली मदद कर। छोकरे जे दिमाग़ ते लिखे तो त मदद केर कंदो आहे? अल्लाह न। ॾिसो लिखजी वियो न। हाणे कंहिं लिखियो, इहो उस्ताद चरियो हो, उन हिकिड़ा ग़लति लीका ॿार जे दिमाग़ ते लिखिया। इन जे करे ख़बरदार ॼटनि वटि ॿार न पढ़ायो, ग़लति लिखजी वेंदो ऐं छोरो ड्राहींदो ई न। असां ॾेखारींदासीं क़ुरान, चवंदो अबा मूंखे उस्ताद हीअं पढ़ाए। पोइ तूं उहो ड्राहींदो न त तूं छा कंदे? उहो ड्राहे ई नथो, चए तो मां दिमाग़ में सही रखियो वेठो आहियां। इहा ई ॻाल्हि काफ़रनि खे हुज़ूर जन चए पियो त क़ुरान मञो। काफ़र छा पिया चवनि? इन्ना वजदना आबाअना व इन्ना अला आसारिहिम लमुहतदून। असां पंहिंजे अबनि ॾाॾनि जो कुझु दिमाग़ ते लिखियो आहे, असां उन्हीअ जे कॾो क़ुरान को न मञींदासीं। अब छो पिया न मञनि जो उन्हनि जे अबनि ॾाॾनि उन जे दिमाग़ ते कुझु ज़ोर सां हेॾे हेॾे ओ चाचा अलाए काॾे मानीअ में देर आहे त कंहिं थो छा अगाड़े न खाधई। एॾे तवजो करे वे थोड़ो, बस मां थोड़ो मुख़्तसर ये ॻाल्हियूं ॿ चार समझाए वठां। अब जाहिल उस्तादन लिखियो, जाहिल पीरन भी लिखियो। जाहिल पीर लिखी वियो दिमाग़ ते, बाबा ए खबड़ खे वञी बुखार थी न, अॼु कंडे खे भाकुर पा। हिन जे दिमाग़ ते लिखजी वियो त कंडे सां मुंहिंजो बुखार लही वेंदो। अब हाणे लिखी वियोसि न इहो ॼट दिमाग़ ते लिखजी वियो। हाणे तूं चवंदा बाबा बुखार लाहण वारी ज़ात, बीमारी ईंदी भी उन हुआ त लाहण टारण वारो भी उहा सादा। हे छा चवंदो मां नथो मञा, मुंहिंजो मुर्शिद हेॾे मांखे वठी वियो। समझो था न। हाणे इहो मसइलो आहे जहालत। उम्मीअ जी माना छा आहे? हे पानी साफ। कुल्लु मौलूद यूलिदु अलल फितरा, हर बार पानी वांगुर साफ जाईंदो आहे। हर बार पानी वांगुर साफ जाईंदो आहे। फअबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही, पो अबो अबा उनखे लीका पाए यहूदी बनाए या नसारो बनाए या हिंदू बनाए। जो कुछ लिखे वो उन जे दिमाग ते लिखंदो आहे। हुजूर फरमाओ मां जायुस न, अबो 2 महीना अग में उथी वयो। हाणे समझो थोड़ी तवज्जो सां, मां ना आयुस ना अबो अग में हलियो वियो। 6 सालन खां पोइ अम्मा उथी वई। 8 सालन खां पोइ ॾाॾो अब्दुल मुत्तलिब फौत थी वयो। फरमाओ मां कंहिं उस्ताद जे अॻियां गोॾा भॼी पढ़ियो न आहियां। मुंहिंजो दिमाग़ यकायक साफ़ अच्छे पाणीअ वांगुरु हो, अच्छे पने वांगुरु हो। 40 सालन खां पोइ मुंहिंजे दिमाग़ जे पने ते लिखण वारो अल्लाह, पढ़ण वारो मां मोहम्मद जो क़ुरान में चई ये लफ्ज़ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। ऐ नबी तूं जो कुछ ॻाल्हाए थो असां लिखंदा था वञूं, तूं पढ़ंदो थो वञे। हवा ये छाजे करे एड़े इलाके में आंदईस? भला यूनान में पैदा न कहीं, उते वदा वदा प्रोफेसर वेठा हा। नबी साईं के हिंदुस्तान में न पैदा कहीं, उते वदा वदा ज्योतिषी वेठा हा, पंहिंजे इल्म जा माहिर वेठा हा। ईरान में पैदा न कहीं, उते अबजद जा वदा ॼाणू वेठा हा। एॾे न अरबन जे इन पथरेले इलाके गर्म में जो एॾे कोई वञे ई न। अजय एड़े इलाके में पैदा कहीं नबी साईं के। छो पैदा कहीं त नबी जो दिमाग साफ हुजे, कहीं उस्ताद जे अॻियां न वेहे मतां गलत लिखराए। हाणे मां अल्लाह लिखंदुसि, नबी पढ़ंदो। ॻाल्हि सम्झे वाला ओ यो उम्मीअ जी माना है त नबी जे असां दिमाग के साफ रखियोसि। ए 5 माना, चौथी माना, 6 माना भी आहे।
त उम्मीयीन चवंदा आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के 8 पुट रहा, पर कुरान में इशारो घणन पुटन जो आहे, जमो जो लफ्ज इस्तेमाल थियला, बुनैया लिखला समझे। बाकी मशहूर उन जा 2 पुट रहा, एक इस्माइल अलैहिस्सलाम, ॿियो इसहाक अलैहिस्सलाम। इसहाक अलैहिस्सलाम जी जेका लड़ी आई ना, उनमें खोड़ नबी थिया, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम।